मुस्तफा जमीयतुल इस्लाम। अल्हम्दुलिल्लाह असांजे शहर नसीराबाद में सालाना प्रोग्राम ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां रखियो। असांजा मेहमान ख़ास शेर सिंध हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहब तव्हांजे आॾो स्टेज ते वेठल आहिनि। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि शान मुस्तफ़ा शान सहाबा नारा तकबीर। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू व ला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वला तरकनू इलल्लज़ीना ज़लमू फ़तमस्सकुमुन्नार। वक़द क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन मशा मा ज़ालिमिन लियुक़व्वियहू वहुव यअलमु अन्नहु ज़ालिमुन फ़क़द ख़रजा अनिल इस्लाम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन।
वनहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त मोहब्बत सां वेठा आहियो, मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश करियां थो त तव्हां सभई बआवाज़ बुलंद दिल जे मोहब्बत सां मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अज़ीज़ान मुकर्रम, मौजा मुहतरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, नसीराबाद शहर में सालाना दीनी इज्तिमा जैके ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जे उन्वान सां मुअन्वन कयो वियो है। हिन दीनी इज्तिमा में तमाम असां सभई पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ है तो शल अल्लाह सी तमाम असां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर व मक़बूल फरमाए। जलसे कराइण वारनि खे पहिरीं गुज़ारिश इहा है तो जलसो चङी मौसम में कराइण, जो ॿुधण वारा भी आराम सां ॿुधनि, ॻाल्हाइण वारा भी आराम सां ॻाल्हाइनि। जून जुलाई में जलसो करण के इम्तिहान खां घटि कोन्हे। मुख्य उम्मीद है तो जलसे जा मुंतज़िम मुंहिंजी इन गुज़ारिश ते ज़रूर सोचींदा ऐं वीचारींदा। मां कोशिश कंदुसि त पंहिंजी गुफ्तगू के जेतिरो मुख़्तसर करे सघां ओतिरो मुख़्तसर कयां। तव्हां दुआ कयो त अल्लाह से मूंखां जेको चवराए हक़ ऐं सच चवराए। अल्लाह से तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच जे ॿुधण, सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजो ईमान आहे ऐं इहो हर कलमे पढ़ण वारे मुसलमान जो ईमान आहे त दुनिया जो जहान आरज़ी आहे। जेको आयो आहे सो वेंदो, जेको ॼायो आहे सो मरंदो, जेको ठहियो आहे सो रहंदो। दुनिया जो जहान हिकिड़ो मुसाफ़िर खानो आहे। जेके कल हुआ उहे अॼु कोन्हनि, जेके अॼु आहिनि उहे सुभाणे कोन हूंदा। कोई आता है कोई जाता है दुनिया के इस मैखाने में, कोई आता है कोई जाता है दुनिया के इस मैखाने में। साकी की इनायत जारी है, मेहमान बदलते रहते हैं। असांजो ईमान आहे त असुल जहान अॻिते आहे ऐं जेको असां हिते पोखींदासीं उहो लुणंदासीं। जेकॾहिं चङाइनि जी पोख पोखींदासीं त नतीजो भलो मिलंदो।
पर जेकॾहिं बुराइन जी पोख पोखींदासीं त ॾुखिया थींदासीं। हिन जलसन जो मतलब इहो आहे त असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधूं, पंहिंजो पाण खे बदिलायूं, दीन जे दग ते, क़ुरान जे दग ते, सुन्नत जे दग ते, रसूल जे दग ते, सिरात मुस्तकीम ते हलण जी कोशिश कयूं त जीअं रुठल रब परची पवे। आलिमन जूं ॻाल्हियूं, दीन वारनि जूं ॻाल्हियूं चङनि भरनि हमराहनि खे अजीब लॻनि थियूं। ऐं चङा भला माण्हू उनखे मज़ाक था सम्झनि। तव्हांजे मार्केट में अब असां फिलहाल वेही रहो, मौलाना हाली वेही रहो, जॾहिं ज़रूरत पवंदी मां तव्हांखे चवंदुसि। तव्हांजे मार्केट में आलिमन जो को क़दुरु कोन्हे, पर मां कसम सां चवां थो त अल्लाह जे मार्केट में आलिमन जो वॾो क़दुरु आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर मुबारक खां निकिता, साईं जन ॾिठो त साईं जन जो हिकिड़ो सहाबी मज़दूरी करे पियो। साईं जन उनखे ॾिठो, उन साईं जन खे कोन ॾिठो। साईं जन रस्तो तब्दील करे पोएं पासे खां आया, आहिस्ता आहिस्ता पोएं पासे खां अची ॿिन्ही जहाननि जे सरदार सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन पोएं पासे खां अची पंहिंजे उन ग़रीब मज़दूर सहाबी जूं अखियूं बंदि कयूं। हुजूर साईं जन पंहिंजनि ग़ुलामनि सां ख़ुशतबई कंदा हुआ। हिन ज़माने में त भलो पीर उहो आहे जेको 24 कलाक बूथ सुजायूं वेठो हुजे, ईअं कोन्हे। मां अल्लाह जो कसम खणी चवां थो, साईं जन कॾहिं कॾहिं पंहिंजनि ग़ुलामनि सां पट ते वेही रहंदा, साईं जन पंहिंजनि ग़ुलामनि सां गॾिजी मानी खाईंदा हुआ। ऐं साईं जन कॾहिं कॾहिं पंहिंजनि ग़ुलामनि जी ओबर पीअंदा हुआ। अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो। असांजो अक़ीदो आहे त मिठड़े मोहम्मद करीम साईं खां मथे काइनात में न को ॼायो आहे, न को क़यामत ताईं ॼमणो। हज़रत अबू हुरैरा साईं तो फरमाए, असां मुसलमान गरीब हुयासीं, गुरबत जो ज़मानो हो, कि कॾहिं कॾहिं ॾींहंनि जा ॾींहं असांखे मानी न मिलंदी। हज़रत अबू हुरैरा साईं तो फरमाए त बुख जे करे कॾहिं कॾहिं मां बेहोश थी वेंदो हुउसि, मूंखे ग़शी जा दौरा पवंदा हुआ। माण्हू सम्झंदा हुआ त मूंखे मिर्गी थी आहे, कि अल्लाह जो कसम मिर्गी नहीं, बुख जे करे ग़शी जा दौरा पवंदा हुआ। हज़रत अबू हुरैरा साईं तो फरमाए, मां साईं जन जे दर ते वेठोसि, हिकिड़ो शख़्स आयो, थाम में खीर खणी आयो, साईं जन जी ख़िदमत में पेश कयईं। ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में अर्ज़ कयईं, क़िबला मां तव्हांजे लाइ खीर आंदो आहे, तव्हां क़बूल कयो। साईं जन उनखे दुआ ॾिनी, वो हमरा हलियो वियो। हज़रत अबू हुरैरा साईं फरमायो त मां सम्झुम अॼु अल्लाह ॿुधी, खीर साईं जन खे मिलियो आहे। शुक्र अबू हुरैरा तो पढ़े, छो त पक त साईं जन अकेलो न पीअंदा। हाणे त रमज़ान जे महीने में भली मानी असां पंहिंजे घर मोकिलींदा आहियूं, बाक़ी सड़ियल मानी तव्हांजे लाइ। हज़रत अबू हुरैरा साईं फरमायो, ॿिन्ही जहाननि जे सरदार मूंखे सॾु कयो, ऐं साईं जन फरमायो, अबू हुरैरा अल्लाह महिरबानी कई आहे, अल्लाह खीर मोकिलियो।
मां से अल्लाह जा करम थिया। हजरत अबू हुरैरा साईं तो फरमाए, साईं फरमायो अबू हुरैरा मां समझा तो तोखे तमाम घणी भुख लगल आ, मांखे भी जरूरत आ, पर अग में मां भी नथो पिया, अग में तोखे भी पीअण जी इजाजत ना है। मुंजा 70 तालिब सुभान अल्लाह असहाबे सुफ़ा वारा सहाबी सुभान अल्लाह जिन हुजूर साईं जे करे पंहिंजो अब्बो छॾियो, पंहिंजी अम्मा छॾी, पंहिंजा बचा ॿार छॾियो, जिन पाक पैगंबर जे दर ते देरो लगाए, बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक रोज़े सां गॾु उहो थल्हो अॼु भी मौजूद आहे। सुभान अल्लाह वो थल्हो अॼु भी मौजूद आहे। एतिरो मथे आहे ज़मीन खां जी स्टेज मथे आहे, बस तक़रीबन एतिरो। उहे 70 ॼणा सहाबी उते रहंदा हा, साईं जन वटि क़ुरान पढ़ंदा हा, साईं जन हुनजी तरबियत कंदा हा। बिनी जहानन जे सरदार फरमायो अबू हुरैरा के, अबू हुरैरा अग में असहाबे सुफ़ा जे इन्हनि 70 सहाबिन के खीर प्यारे अच। सुभान अल्लाह पो मोटाए खणी अच त तू मां गॾु पीअंदासीं। सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा साईं फरमाए तो दिल में सोचूं त गिलास हेतिरो 70 ॼणा पीअंदा त बचदो छा, पर हुक्म जो बंदो मां खणी वियुसि। असहाबे सुफ़ा वारा सहाबी जॾहिं मांखे ॾिठऊं, उहे भी वेचारा बुखायल हा। अबू हुरैरा छा तो खणी अचे? चई अल्लाह साईं खीर मोकिलियो। सुभान अल्लाह बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुक्म कयो आ त अॻ में मां तव्हांखे पियारियां। साईं पाण नाहे पीतो, पर साईं फरमायो आ त ड्रो करे पियो। सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा साईं तो फरमाए मां हिकड़े खे खीर ॾेई पाण चुप करे वेठुसि, तमाशो पियो ॾिसां। हिकड़े ड्रव ते पीतो, उन ॿिए खे ॾिनो, उन टे खे आराम सां वेठा आहिनि। हिकिड़ो पी ॿिए खे थो ॾे, ॿियो हिते असां वटि माण्हू देग में घिरी था वञनि। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबन में एॾी फज़ीलत है, या पैगंबर साईं जी एॾी जबरदस्त सिख्या थी, या हुजूर साईं जी जबरदस्त तरबियत थी। हिकिड़ो पिए पियो, पी वरी ॿिए खे ॾे पियो, वरी टे खे, ईअं सभिनी खीर पीतो। जॾहिं 70 ॼणनि खीर पी, आख़िरी सहाबी मांखे चयो वठ अबू हुरैरा। सुभान अल्लाह चए तो परवरदिगार जो कसम मां खीर ते नज़र कयमि त ढुक भी घटि कोन थियो। सुभान अल्लाह इहो पाक मोहम्मद करीम साईं जो मौजज़ो हो। सुभान अल्लाह ॾाढा चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां। चीमा खीर खणी आयुसि। साईं फरमायो अबू हुरैरा सभिनी के प्यारे आए। आज मां सभिनी के प्यारे आयुसि, ढो करे पीता हूं। साईं ढो करे पीता हूं। साईं फरमायो अग में तू पी तो पो मां पिया। मां चुम किबला अग में तहां पियो तो मां पो पिया। साईं फरमायो न तो ॾाढी बुख लगी आ, अग में तू पी। मां किबला अग में तहां पियो। साईं फरमाया न मुझो हुक्म आग में तू पी। कि मां हुक्म जो बंदो, मां खीर पी तुम पी। साईं के था वापस क्यों? साईं फरमायो ॿीहर पी। चेतो मां ॿीहर पी तुम। वरी साईं के था ॾिनुम, फरमायो टियों दफ़ो पी। हजरत अबू हुरैरा जो मां टियों दफ़ो पी तुम। था साईं के ॾिनुम। साईं फरमाया अञा पी। मां चुम साईं हाणे बिल्कुल न पी सघंदुसि, छो थी। 70 सहाबी असहाबे सुफ़े वारा ऐं 71 नंबर ते अबू हुरैरा। हजरत अबू हुरैरा तो चए मांखे परवरदिगार जो कसम असां सभिनी जी ओबर मदीने जे मीर पाण पीती। सुभान अल्लाह साईं खीर पीतो तो खीर पूरो थी। हिते दा सावट मुर्शिद करीम तो अचे त उन सां गॾु को मानी थाम में उन सां गॾु खाई भी न थो सघे। उन जे खट ते को वेहे त मुरीद डंडन सां ड्राहे रखंदसि। अरे गुस्ताख साईं सां गॾु ॾाढ किबरा। चङनि भलनि जायुनि ते मुर्शिद ईंदा आहिनि, उन जे लाइ अलॻि जाइ ठहियल हूंदी आहे। वरी जॾहिं मुर्शिद हलियो वेंदो आहे त उनखे तालो हणंदा आहिनि। वरी 12 महीने मुर्शिद ईंदो त पोइ खोलींदा। अलाह सां सच थो ॻाल्हायां, ॿाहिरियूं खोड़ जायूं ॾिठियूं अथमि, पर मां सदके वञा मदीने जे साईं तां। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। वो अर्श के चिराग है,
मां ॾिसण तो चाहियां त मुंहिंजे पीरीअ सां कहिड़नि कहिड़नि जो प्यार आहे, सुभान अल्लाह, जिन जो प्यारा मदीने जमीर सां सुभान अल्लाह दिल सां चवनि। और वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह रह, ए जिंदगी, ए जिंदगी गवाह रह, मैं गुलाम रसूल हूँ। असां वटि मिठड़े मोहम्मद करीम जे गुलामी खां सवा ॿियो को अमल ई कोन्हे। सब गुनाहन में गता पिया आहियूं, खुदा जो कसम सॼा सारा गुनाहन में गता पिया आहियूं। हिकु अल्लाह जे रहमत जो आसरो आहे, ॿियो पाक मोहम्मद करीम जे शफ़ाअत जो आसरो। मां चुम त हुज़ूर साईं जन कॾहिं कॾहिं पंहिंजनि सहाबनि सां ख़ुशतबई कंदा। साईं जन आया, साईं जो सहाबी मज़दूरी करे पियो, साईं जन पोएं पासे खां अची उनजो अखियूं बंदि कयूं, या ख़ुशतबई। मां हिकु रिवायत में पढ़ियो थम, हिकिड़ी कुराड़ी माई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में आई, साईं जन खे चयईं साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो। पोड़ीअ हिकिड़ी कुराड़ी अंबर साईं जन खे अर्ज़ कयो, साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अल्लाह साईं मूंखे जन्नत में जायूं ॾे। जॾहिं कुराड़ीअ ईअं चयो त हुज़ूर साईं जन फरमायो, अमां पोड़ियूं जन्नत न वेंदियूं। साईं जन ने तो कुराड़ी परेशान थी वई, जी साईं दुआ घुरो मुंहिंजे लाइ, मां साईं जन्नत वञा। साईं जन फरमायो, अमां कुराड़ियूं जन्नत न वेंदियूं। पोड़ी सभा परेशान थे, साईं ईअं न कर, साईं मुंहिंजे लाइ दुआ घुर त मां जन्नत वञा। साईं फरमायो, मां तोखे चवां थो त पोड़ियूं न वेंदियूं न। साईं जन ॾिठो त ॼाण किरी। बस साईं फरमायो, मां मुंहिंजे चवण जो मतिलब इहो आहे त कुराड़िन खे अल्लाह साईं क़यामत जे ॾिहाड़े जवान करे जन्नत मोकिलींदो। ऐसा जन की ख़ुशतबई है। मां हिकु रिवायत में पढ़ियो थम, हिकिड़ो गरीब सहाबी तमाम दूर है इलाके में साईं जन जे ज़ियारत जे लाइ मदीने पाक में आयो, काफ़ी ॾींहं साईं जन जी ख़िदमत में रहियो। हाणे मोकिलाइण जो इरादो कयईं त ॻोठ वापसि वञा। आखिरी ॾींहं ते जंहिं ॾींहं ते वापसि पियो वञो, हिकिड़ो हमरा काफ़ी ॾाचियूं ऐं उठ काहे आयो हुज़ूर साईं जी ख़िदमत में, ऐं उन शख़्स साईं जन खे अर्ज़ कयो, साईं हे ॾाचियूं ऐं उठ हे अल्लाह जे नाले ते खणी आयो, साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, क़बूल कयो। साईं जन उहे ॾाचियूं उठ बैतुल माल में मोकिलिया। साईं जन उन जे लाइ दुआ घुरी, उहो हमरा हलियो वियो। उहो सहाबी जेको दूर है इलाके खां आयो हो, साईं जन जी ख़िदमत में काफ़ी ॾींहं रहियो, अॼु हिन जी वापसी ही। साईं जन खे चयईं, साईं हाणे मूंखे दुआ बि कयो, हाणे मां ॻोठ थो वञा, अलाह मूंखे ख़ैर सां पहुचाए। साईं अॼु अलाह साईं वॾी महिरबानी कई, खोड़ ॾाचियूं ऐं उठ आया आहिनि, हिकिड़ो उठ मूंखे ॾींदव त मां उन ते चढ़ी ॻोठ वञा। साईं जन फरमायो, अल्लाह जा वाना, उठ कोन ॾींदोमांइ, चवें त ॾाची जो पर हाणे चवें त ॾाची जो पुटु ॾिए, मर्ज़ी आहे तुंहिंजी। चईं मां हे ॾाची जो पुटु काॾे कंदुसि, उठ ॾियो न साईं। साईं जो मर्ज़ी आहे तुंहिंजी, हा कर या न कर, चवें त ॾाची जो पुटु ॾियां। ठीक है बोला, पोइ बसि ईअं चयो त न हे ॾियणो। साईं जन मुर्किया, ॾाढा त चओ सुभान अल्लाह। ऐं नसीराबाद वारो जॾहिं मदीने जो मीर मुर्कदो हो त मुंहिंजो रब जन्नत जा सब दरवाज़ा खोल रहे छॾींदो। साईं जन फरमायो, अल्लाह जा बाना, उठ भी त ॾाची जो पुटु थींदो आहे। साईं जन जो ख़ुशतबई। बाबा तव्हांजो आवाज़ न अचे, तूं हर ॻाल्हाए थो, तूं ॻाल्हाईंदे त मां भॼी वेंदुसि। बाबा बटण बंदि हुजे या खुलियल हुजे, ॻाल्हाए त मां लाउड थो खेॾियां, मां तोड़ी जाइ ते चलियां। अब तव्हां मोहब्बत सां वेठा हो त मां ॻाल्हायां।
कावड़ा वेठा हो तो मां तांजी जान छड़िया जेके मोहब्बत से वेठा ने तो भाई हथ त फिजा में बुलंद कर सुभान अल्लाह तकबीर जमीयतुल मुस्लिमीन नारे तकबीर साईं जन उन साहब जो अखियूं बंद कयूं उन साहबी जान छड़ाइण की कोशिश ॾाढी कई पर नबीअ को केर थो जान छड़ाए सके आम नबीअ खे भी 40 मुर्सन की ताकत होंदी है एक रिवायत में आ तो आम नबी के भी 70 मुर्सन की ताकत होंदी है मुझो मिठड़ो मोहम्मद करीम साईं रुगो नबी न हो 1.25 लाख नबियन जो भी नबी हो चौना सुभान अल्लाह साईं को केर थो छड़ाए सके उन सां भी छड़ाइण की कोशिश ॾाढी पर छड़ाए तो कोन सकियो पर थोड़ी देर में उनके मिठड़े मोहम्मद करीम साईं जे बदन मुबारक की खुशबू महसूस थी हुजूर संजन ॻाल्हाईंदा हा त साईं जन जे वात मुबारक में खुशबू निकरंदी ही हुजूर साईं जन जो पघर मुबारक खुशबूदार हुंदो हो साईं जन जे रस्ते से गुजरंदा हा ये महसूस थींदो हो जण उन रस्ते ते के अतर जो छिटकार कया हुजे मुखे चवण दे सीप से मोती सुभान अल्लाह सीप से मोती सुभान अल्लाह पत्थर से नगीना निकला सीप से मोती और पत्थर से नगीना निकला और इत्र से बढ़कर मेरे मोहम्मद का पसीना निकला साईं जो खुशबू महसूस थियस समझाई तो मुझो साईं आ छड़ाइण विसरी वियुसि हाणे छा तो करे साईं जन झलियूं बीठास हाणे छा तो करे हाणे पंहिंजी पुठी साईं जन जे सीने सां घसाए थो सुभान अल्लाह तके करंट माखे भी लगन सुभान अल्लाह ॾाढिया तो चो सुभान अल्लाह साईं जन भी समझी विया तो सुञाणे वियो सुभान अल्लाह पर तभी साईं जन जो अखियूं नथा खोलन साईं जन अखियूं बंद कयूं बीठा अथसि मानू अचन वजन पिया साईं जन ॿी खुश तबई कई साईं जन फरमायो अबा मां इनके खपायां तो को वठ दो मानू अचन वजन पिया न साईं जन फरमायो मां इनके खपायां तो को वठ दो ये साईं जन जी ॿी खुश तबई अञा ॿिए कंहिं माण्हूअ न ॻाल्हायो उन सहाबीअ पाण ॻाल्हायो चईं क़िबला इन वापार में साईं कस लॻंदव साईं फरमाया मुझे कस छो लगंदी जिसे हुजा सोहणो तो को अघु थे मां सादो माण्हू आया से इन मार्केट में मुझो केड़ो अघु थींदो जॾहिं हुन ईअं चयो त साईं जन जो अखियूं खोलियूं साईं जन हुन सां भाकुर पातो ऐं साईं जन हुन सहाबी खे चयो अल्लाह जा बाना तू सच थो चए त दुनिया जे मार्केट में तुंहिंजो कोई अघु कोन्हे पर मां मोहम्मद करीम कसम खणी थो चवां त मुंहिंजे अल्लाह जे मार्केट में तुंहिंजो वॾो अघु सुभान अल्लाह नसीराबाद वारो अॼु तोहर जे मार्केट में आलिमन सालिहन बुजुर्गन अल्लाह वारन दीनदारन जो कोई अघु कोन्हे पर मूंखे परवरदिगार जो कसम अल्लाह जे मार्केट में उन्हनि जो वॾो अघु सुभान अल्लाह साईं पंहिंजी सॼी ज़िंदगी गुरबत में गुज़ारी मिस्कीनीअ में साईं पैसा गॾु कनि हा न त साईं खां वॾो मालदार कोई न हुजे साईं खे बंगलनि ठाराइण जो कोई शौक़ कोन हो साईं बंगला ठाराइनि हा न त हिकु हिकु सिर सोन जी हणाइनि अल्लाह जो कसम साईं जी जिंदगी किए गुजरी अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा थी फरमाए त 40 ॾींहं मिठड़े मोहम्मद करीम जे घर में चुल्ह न बरंदी 40 ॾींहं हिक खार खाई साईं पानी चुको पी छॾींदा
संजन जे घर जा भाती खार का खाई पानी पी छॾींदा 40 ॾींहं अॼु हिन ज़माने जा मुसलमान असां पैसनि जे करे छिता थी पिया आहियूं। हिन ज़माने में पैसनि असांखे अंधो करे छॾियो आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार जो फरमान ॿुध। मदीने जे मीर फरमायो ला तकूनू अबना दुनिया वकूनू अबना अल आखिरा। चाहिए त मुंहिंजे पाक मोहम्मद करीम साईं जेको चयो आहे उहो सचो। चओ त हुजूर सचो। लाड़िया चओ हुजूर सचो। बुलंद आवाज़ सां हुजूर। नसीराबाद वारो हे मुझो अकीदो आहे, मुझे बुजुर्गन जो अकीदो आहे, मुझे मुर्शिदन जो अकीदो आहे, मुझे उस्तादन जो अकीदो आहे, मुझे जनाब जो अकीदो आहे। हे आसमान हेठ अची सके थो, जमीन मथे वञी सके थी, कायनात जो निज़ाम दरहम बरहम थी सके थो। अल्लाह जे कुरान में भी शक न है त मुझे मिठड़े मोहम्मद जे फरमान में भी शक न है। हाणे भरी हलायो हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारो दुनिया जा पुट न थिजो, आखिरत जा पुट थिजो। अॼु माण्हू बेईमान छो थो थिए? या भव जे करे या लालच जे करे, या भव जे करे या लालच जे करे माण्हू बेईमान थी थो। लालच एॾी वधी वई आहे, ख़ुदा जो कसम एडी वधी वई आहे लालच जो वञी ख़ैर थिए। बाबा सी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े दफ़े हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो। स्पेशल ब्रांच जो हमरा आया। अब आए थे गालान बोलने की इजाजत ना है चाचा, या भजी वन या चुप करे गई रहो। असां जिन भी कथे न तू माके तंग तो कर या वेही रहो, ॻाल्हियो वञ, हिकिड़ी ॻाल्हि कर। बाबा सिंह रहमतुल्लाह अलैह लालच ते हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो। बाबा सिंह रहमतुल्लाह अलैह ॿुधायो त हिकिड़ो बादशाह हो, वॾो बादशाह हो, ज़बरदस्त बादशाह हो, वॾो हुनजो महल हो। सॼी राति हुनजे महल में बल्ब ॿरंदा हुआ, चिरागान हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं आधी रात जो हमरा उथियो बादशाह, कमरे मां निकितो ॿाहिरि, पंहिंजे बंगले में अंदर वॾा बंगला, बल्ब ॿरनि पिया। फर्श ते ॾिठई त का शइ चमके पई, सफ़ाई चमके पई। आधी रात जो अकेलो कोट में अंदर पंहिंजे बंगले में ॾिठई को हीरो आहे, को मोती आहे, छा हे चमके थो हेॾो। न चई हम न तम, वञी हथ विधईंसि, हथ विधईंसि त खांगारो हो। वठिजी वियो सफ़ा, पंहिंजो पाण खे चई ॿुधी न मोए, हेॾी वॾी बादशाही जो मालिक खांगारे में हथ विधो। ते नौकर खे चई हा, ते पटवाले खे चई ॿुधी न मोए खांगारे। हे ॾिठई, ॾिठो त कंहिं कोन, मुंहिंजे हथ ॿ त धोतई। सुबुह जो आयो, पंहिंजे तख़्त ते वेठो, कावड़ में भरियो पियो आहे। सभु वज़ीर मुशीर पहुता, जॾहिं सीनियर मिनिस्टर आयो हुनखे चई ॿुधाए बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे? ॻाल्हि ॿुध, ग़लति जवाबु ॾींदे त गाटो लाहींदो मां, ग़लती जी का गुंजाइश कान्हे। हुन चयोसीं हाणे एॾो वॾो मसइलो आहे त पोइ मूंखे मोहलत ॾे, मां जांच त कयां। चई हा ठीकु आहे, घणा ॾींहं मोल? चईं महीनो तो छॾ मां थोरो। चई हा ठीकु आहे, तोखे महीनो मोल। ॻाल्हि ॿुध, ग़लति जवाबु ॾींदे न उन वक़्तु माराईंदो मां। हे साईं निकितो, जीअं अलाए छा थियो आहे बादशाह खे। माण्हू खां पुछंदो हुते बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे? ही कूड़ ॻाल्हाइण। हिनखे चई बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे? ही गिला करणु। हिनखे चई बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे? अबे अम्मा जी बेफ़रमानी। हा, हिते सभु शयूं बुरियूं न। बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे? कि शराब पीअणु। बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे? कि व्याज खाइणु। हे सभु बुरियूं शयूं आहिनि। पुछंदो वते जो इत्मीनान न थियो। बसि इहो पंहिंजो वेस तब्दील करे
अगे ये रियासती निज़ाम होंदो नंढियूं नंढियूं बादशाहियूं वरी ॿी बादशाही वरी ॿी बादशाही वरी ॿी बादशाही निकिरी ॿी बादशाही ईअं फ़कीराणो लिबास पाए जीअं मूंखे को न सुञाणे होलियो ॿोलियो तब्दील करे घुमंदो वते माण्हुनि को पुछंदो वते बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे को कहिड़ी ॻाल्हि करे को कहिड़ी ॻाल्हि ॿी बादशाहीअ में बाज़ार में घुमे पियो ॾिठई त हिकिड़े कुते जे ॻिचीअ में क़ीमती मोती पियो आहे लखनि जो हार पाईंदा पाराईंदा आहिनि माण्हू कुतनि खे बि हार पाराईंदा आहिनि कुते जे ॻिचीअ में हार पियो आहे उन में लखनि जो मोती आहे क़ीमती मोती हिन सम्झो त मालिक हिन जो ॼट आहे लखनि जो क़ीमती मोती कुते जी ॻिचीअ में माण्हू को पुछींदो कुतो कंहिंजो आहे फलाणे जो आयो हुनजे दर ते अची ॻाल्हि ॿुध कुतो तुंहिंजो आहे मुंहिंजो आहे चई इन जे ॻिचीअ में जेको मणियो पियो आहे मोती बि नथो थिए मथां सम्झी वञे चई तुंहिंजे कुते जे ॻिचीअ में जेको मणियो पियो आहे इहो ॾींदे चई न ॾींदुसि चई जेतिरा पैसा खपनी यार मूंखे ॾाढो वणे थो इहो मणियो जेतिरा पैसा खपनी मां ॾियां इहो मूंखे ॾे चई न मां न विकिणंदुसि न चई ॻाल्हि ॿुध यार मां मुसाफ़िर माण्हू आहियां दुआ कंदोमांइ मूंखे ॾाढो वणे थो चई हाणे ॻाल्हि ॿुध हरू भरू तुंहिंजो ज़िद आहे न त पोइ मां हिकिड़ी पाट खीर जी भरियां माण्हू गॾु कयां राज गॾु थियनि पोइ मुंहिंजे कुते सां गॾु तूं लक त मुफ़्त में ॾींदोमांइ हिन दिलि में सोचो त मूंखे को ॾिसे त कोन थो खणी लकियां थो कुते सां जी ठीकु आहे लालच बुरी भला लखनि जो मोती मिली वेंदो कि पोइ सुभाणे 12 बजे जी ठीकु आहे हिन सां ऐलान कयो कुते जे मालिक सुभाणे 12 बजे हिकिड़ो हमरा मुंहिंजे कुते सां गॾु पाट में लकींदो ख़ल्क़त खे टुटी हेरो हे सीनियर मिनिस्टर साहब पहुतो और हो कुतो काहे आयो माण्हू कुतो भी लके पियो हे भी लके पियो बस वो मोती लाए हिनखे ॾेई छॾी ठिकण वञ खणी आयो जाते रहलो उते पहुतो मोती त वठी आयो त हाणे हिन जो ज़मीर जाॻियो पंहिंजो पाण खे बुझा पियो ॾे चढ़े तू हेॾो वॾो वज़ीर तू कुते सां गॾु लकियो आहे ॿुधी न मोए कुते सां गॾु तो खोट कहिड़ी दिल में सोची त बुरे में बुरी शइ लालच आहे जंहिं मूंखे कुते सां गॾु लकरायो आहे सां मां ॿुधी मरां त चङो वञी बादशाह खे चवां थो त बुरे में बुरी शइ लालच आहे चई ठीकु आहे त ठीकु आहे न त माराईंदो हिन ज़िंदगी खां मौत भलो आहे मोटी आयो बादशाह तख्त ते वेठो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अची वई जी हाँ अची उस जी ॿुधाए त बुरे में बुरी शइ कहिड़ी आहे जी लालच जी बिल्कुलु ठीकु आहे जी बिल्कुलु ठीकु छो आहे वज़ीर चो बादशाह के बिल्कुलु ठीकु छो आहे जी अॻु तूं ॿुधाए त पोइ मां ॿुधायां जी मां कुते सां गॾु लकियो अथमि जी मां खांगारो कयो हुउमि हिन ज़माने में असां मुस्लमान लालच जे करे अल्लाह खे बि विसारे था छॾियूं था अल्लाह जे रसूल खे बि विसारे था छॾियूं या कब्र में गॾु त दुनिया कोन हलंदी खुदा जो कसम या गुरबत तुंहिंजे लाइ भली आहे या मिस्कीनी तुंहिंजे लाइ भली आहे मां परवरदिगार जो कसम खणी करे हदीस थो पढ़ां हिकड़ी ॿिनी जहाननि जे सरदार काबतुल्लाह जो गिलाफ पकड़े दुआ घुरी चई दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से ॿिनी जहाननि जे सरदार काबतुल्लाह जे गिलाफ के पकड़े दुआ घुरी हुजूर फरमायो अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन हे नबी जन जो सरदार नबी रसूलन जो पगदार नबी कायनात जो महंदार नबी हे अल्लाह जो दिलबर हे नबी जन जो अफसर हे शाफिए महशर हे साकिए कौसर हे बुलंदो बाला कदर हे रहमत जो समंदर चो सुभान अल्लाह
पाक मोहम्मद करीम सही जे पाक लफ्ज़न जी माना थो क्या मदीने जे मीर काबे जे खिलाफ के पकड़े दुआ घुरी ही साईं जे लफ्ज़न जो तर्जुमो बुध साईं जन फरमायो हो ओ मुजा करीम रब ओ मुजा मेहरबान मौला तुझा अणगणिया एहसान जो मां मोहम्मद के मिस्कीन करे पैदा क्यों थी मुझा अल्लाह मथे रहा जाए भी मिस्कीनन सा मुझा अल्लाह मथे मार जाए भी मिस्कीनन सा ऐ मुझा अल्लाह क़यामत जे दिहाड़े मां मोहम्मद करीम के उठार जाए भी मिस्कीनन सा गरीबो मिस्कीनो परेशान न थियो तहां जी निस्बत मदीने जे साईं सां अल्लाह जो कसम है गरीब मिस्कीन मजदूर पोरहत हुजूर के ॾाढा वणंदा साईं सफर त मोटिया सहाबी सबोरा साईं सां मिलदा पिया वञनि थकी पिया आहियो पकाई न कयो पाण में अलाह मां हाणे दुआ घुरण जे लाइ तयार आहे सफ़ा मोहब्बत सां वेठा आहियो थोड़ी देर वेहंदव केड़ा केड़ा मोहब्बत सां वेहंदा इंशाअल्लाह अल्लाह से तकबीर शाने मुस्तफा अज़मते सहाबा नारे तकबीर जिक्र रसूल जी महफिल नारे तकबीर जिक्र मुस्तफा मा अहसन पंहिंजे साईं जे तारीफ़ में ॿ लफ़्ज़ थो चवां जिनकी मोहब्बत आहे मुंहिंजे साईं सां सुभान अल्लाह दिल सां चवां अॼु ॻाल्हायो यार थी सघे थो अॼु तहां जूं रड़ियूं रुठल रब के परचाए विझनि थी सके तो तहां जे मोहब्बत जे सदके अज अल्लाह तहां जो नालो जन्नतिन जे लिस्ट में लिखाए थी सके तो तहां जे फरियादन जे करे क़यामत जे दिहाड़े तहां के मिठड़े मोहम्मद अमीर जी शफाअत नसीब थी वने सुभान अल्लाह मा अहसनक मा अजमलक सुभान अल्लाह मा अहसनक मा अहसनक मा अजमलक इन लफ्ज़न जी माना भी बुधो मा अहसनक इन जी माना है ए मदीने जा साईं अल्लाह साईं अवा के केड़ो सोनो ठायो सुभान मा अजमलक जी माना भी बुधो ए मदीने जा मीर रब करीम तहां के केड़ो खूबसूरत बनायो सुभान अल्लाह मा अहसनक मा अजमलक सुभान अल्लाह सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा टेबल सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा मा अहसनक मा अजमलक सुभान अल्लाह मा अहसनक मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली अबू बकर उमर उस्मान अली जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर अबू बकर इधर उस्मान उधर एक सिमत अली एक सिमत उमर
इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुबहानल्लाह सुबहानल्लाह। खाई है कसम खुद कुरान असहाब के दौड़ते घोड़ों की। कुरान पाक में अल्लाह पाक पंहिंजे पाक नबी जे सहाबन सगोरन जे घोड़न जे टापन जा भी कसम है। चाहिए सुभान अल्लाह। हदीस पाक में एक दफे सुभान अल्लाह चवण सा उन बाने जे लाए जन्नत में हिकड़ो वण लगंदो। सुभान अल्लाह। मां कोशिश तो क्या तहां खां एतरी सुभान अल्लाह चवराया जो दुआ ताई जन्नत में तहां हडमी जे लाए जन्नत में ठाहू का बागीचा लगी वजन। कुरान पाक में अल्लाह पाक पंहिंजे महबूब मुस्तफा मीर जे सहाबिन जे घोड़न जे टापन जा भी कसम खया आहिनि। वल आदिजात ज़बहा फल मूरिजात कदहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नकअन फवसतन बिही जमआ। खाई है कसम खुद कुरान असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम हो, असहाब का जब ये आलम हो, सरकार का आलम क्या होगा। असहाब का जब ये आलम हो, सरकार का आलम क्या होगा। चाहे तो इशारों से अपने काजा ही पलट दे दुनिया की। चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की। ये शान है उनके सहाबा की, ये शान है उनके सहाबा की। सरदार का आलम क्या होगा। मा अहसनक मा अजमलक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं सफ़र तां मोटिया माण्हू साईं सां मिलंदा पिया वञनि, मिलंदा पिया वञनि, मिलंदा पिया वञनि। हज़ारे माण्हू गॾु थी विया। हिकिड़ो नौजवान सहाबी साईं सां मिलियो। हे मारे तख्त साईं जॾहिं उन पंहिंजा हथ साईं जन जे हथनि में ॾिना, साईं जन उन जे हथनि खे झले बीह रहिया। साईं जन उन नौजवान खां पुछो, पुट तुंहिंजा हथ ॾाढा सख़्त छो आहिनि। तुंहिंजा हथ ॾाढा सख़्त छो आहिनि। उन नौजवान साहबी अर्ज़ कयो क़िबला तहां त हुकुम कयो आहे, क़िबला तहां ही त हुकुम कयो आहे त हराम न खाईंदा कयो, हलाल कमाईंदा कयो। से मां ग़रीब पीउ जो पुटु आहियां। से मां रोज़ानो सुबुह जो कुहाड़ी खणी झंग वेंदो आहियां, काठियूं कपींदो आहियां। सही काठियूं सुकाए बाज़ार में विकिणंदो आहियां, हलाल रोज़ी कमाईंदो आहियां। हलाल रोज़ी कमाइण जे करे क़िबला मुंहिंजा हथ सख़्त थी विया आहिनि। नसीराबाद वारा जॾहिं उन ग़रीब सहाबी ईअं चयो त हज़ारे माण्हुनि जे मौजूदगी में ॿिन्ही जहाननि जे सरदार पंहिंजे उन ग़रीब मज़दूर सहाबी जे हथनि तां चुमी वरिती। मुंहिंजे साईं फरमायो जंहिं ग़रीब जा हथ हलाल रोज़ी कमाइण जे करे सख़्त थी विया आहिनि, उहे इन लाइक़ आहिनि जो मां मोहम्मद उन जे हथनि जो पोसो वठां। गरीब ओ मिस्कीन ओ हारी ओ मजदूर ओ मेहनत कश गणती न कर तू मुझे मिठड़े मोहम्मद करीम के ॾाढो प्यारो। अल्लाह जा नबी भी सच्चा है। हाणे आखिरी गाल तो क्या अल्लाह जा नबी भी सच्चा है, मदीने जे मीर जा सहाबी भी सच्चा है। अॼु ॻाल्हाए वाइदो तो क्या वरी तुझे को जल्दी नहीं दूं। अॼु ॻाल्हाए मोहब्बत सां ॻाल्हाए। अल्लाह जा नबी भी सच्चा है, मदीने जे मीर जा सहाबी भी बोली राज़ करणो भॼी वियो काॾे वियो मां खेत विहारे पाण हलियो ॻोठ। हा काॾे आई कोन किथे राज़ करणो
आए ठीक है, हाजिरी लगी हुई, मैं तो गैर हाजिर क्या हूं तो फिर हमारे ख्याल कर। अल्लाह जा नबी भी चो ना पछाड़ी में बेवफाई चङी ना है। अल्लाह जा नबी भी मिठड़े मोहम्मद करीम साईं जा सहाबी भी। बस इनके थोड़ो समझ निकाल के थोड़ो समझ। नबियन जी चूंड भी अल्लाह कई, सहाबिन जी चूंड भी अल्लाह कई। नबियन जी चूंड भी सहाबिन जी चूंड भी। को भी शख्स पंहिंजी मेहनत सां नबी भी ना है थियो, को भी शख्स पंहिंजी मेहनत सां सहाबी भी ना है थियो। जेके नबी थियण हा थी विया, जेके सहाबी थियण हा थी विया। सुभान अल्लाह। ये गाल समझण जी कोशिश कर। तू मेहनत करे मास्टर थी सके तो, लेक्चरर थी सके तो, प्रोफेसर थी सके तो, तू मेहनत करे मौलवी थी सके तो, तू मेहनत करे डॉक्टर थी सके तो, इंजीनियर थी सके तो, तू मेहनत करे ऑफिसर थी सके तो, पर तू नबी भी नथो थी सके, सहाबी भी नथो थी सके। एक समझ में अचे थी? नबी भी जेके थियण हा थी विया, सहाबी भी जेके थियण हा थी विया। रब तो चए इन्नल्लाह हस्तफा आदम व नूहा, चई दे सुभान अल्लाह। इस्तफा, इन्नल्लाह हस्तफा, इस्तफा इस्तफा इस्तफा। तो वारी बोली तो गलया इन्नल्लाह हस्तफा, हस्तफा आदम, हस्तफा नूह, हस्तफा मूसा, हस्तफा ईसा, हस्तफा इब्राहिम, हस्तफा इस्माइल, हस्तफा मूसा, हस्तफा ईसा, हस्तफा यूसुफ, हस्तफा दाऊद। इन्नल्लाह हस्तफा, असल में इस्तफा। तो वारी बोली तो गलया हस्तफा इस्तफा। रब तो चे सॼी काइनात मां पंहिंजे नबियन खे चूंडियुम। रब तो चे इनकी चूंड मां कई थम। बुधो नसीराबाद वारा, तू चूंड में गलती करे सके थो, अल्लाह चूंड में गलती ना है कंदो। तू गलत मानू चूंडे सके थो, अल्लाह गलत मानू के ना है चूंडींदो। तू गलती करे सके थो, तू पंचन पैसन के विकाम जी सके थो, लालच जे करे तू गलत मानू के चूंडे सके थो, गलत मानू की सपोर्ट करे सके थो। मोचड़न जे भव जे करे भी तू के जालिम के वोट दे सके थो, लालच जे करे भी तू के गलत किरदार जे मानू के चूंडाए सके थो। तू चूंड में गलती करे सके थो, अल्लाह के चूंड में गलती नहीं की है। सुभान अल्लाह। तो तरफ लालच खां भी पाक अल्लाह के को दड़को भी न थो दई सके। वो मर्जी जो मालिक का जी बरस्ती करे। गाल के समझण की कोशिश कर। इन्नल्लाह हस्तफा आदम, हस्तफा इस्तफा। रब तुझे मां चूंडियो, मां सॼी काइनात मां पंहिंजन नबियन खे चूंडियो। हस्तफा आदम, हस्तफा इब्राहिम, हस्तफा इस्माइल, हस्तफा याकूब, हस्तफा यूसुफ, हस्तफा नूह। मां सभिनी खे चूंडियो। हमारे तख्त सही हस्तफा हस्तफा हस्तफा। इन्नल्लाह हस्तफा, हस्तफा आदम, हस्तफा नूह, हस्तफा मूसा, हस्तफा ईसा, हस्तफा इब्राहिम, हस्तफा इस्माइल, हस्तफा याकूब, हस्तफा यूसुफ। रब थो चए मां सॼी काइनात मां पंहिंजे नबियन खे चूंडियुम। हस्तफा हस्तफा हस्तफा। वरी चूंडलन मां चूंडियुम त मां ॾिनुम तव्हांखे मुहम्मद मुस्तफा। उते हस्तफा हिते मुस्तफा। ॾाढा चाहिए सुभान अल्लाह। ऐ वरी अल्लाह मेराज वारी रात पंहिंजे महबूब के अर्शन ते घुराए, पंहिंजे महबूब जे शान जी वजाहत कई। सुभान अल्लाह चवंदे तमाम जुमलो चवंदुस दिल जे मोहब्बत सां चाहिए सुभान अल्लाह। मगर ब्रेक ना है करनी। मुझे रब मेराज जे मौके ते पंहिंजे महबूब के नालायक मुबारकैन सूथो, माना जुत मुबारकन सूथो। अल्लाह पंहिंजे महबूब के अर्श ते घुरायो। मेराज वारी रात हुजूर काथे पे काथे काथे पहुतो
अर्शते काथे काथे अर्शते हाँ जने हुजूर हे मर तक सही हे मुझो विजदान थो चे जने हुजूर पंजे पाक जुतन मुबारकन सूधो नालैन मुबारकन सूधो मुझो सी अल्लाह जे अर्शते बीठो हे मर तक जमीन हेठिन हुजूर मथया आसमान हेठिन हुजूर मथया सिदरतुल मुंतहा हेठा हुजूर मथया बैतुल मामूर हेठा हुजूर मथया जो तो सजी कायनात का मथया अर्श सजी कायनात का मथया आदम सफीजुल्लाह हेठा हुजूर मथया नूह नजीजुल्लाह हेठा हुजूर मथया मूसा कलीमुल्लाह हेठा हुजूर मथया ईसा रूहुल्लाह हेठा हुजूर मथया इब्राहिम खलीलुल्लाह हेठा हुजूर मथया इस्माइल ज़बीहुल्लाह हेठा हुजूर मथया माखे चमन दे माखे चमन दे मेरा जवारी रात पंहिंजे महबूब के अल्लाह जुतन मुबारकन सुदो अर्शते बिहारे जन ही गाल दुनिया के बुधाई दिसण वारा दिसो बुधण वारा बुधो लिखण वारा लिखो सजी कायनात मुझे पाक मोहम्मद जे जुतन जे हेठा आवे चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज से ए तो के खबर आई न शान हमारे नबी जे घर जो आलम छा चंद खजूरे आवाज अचन खबे यार चंद खजूरे जौ की रोटी और एक कटोरा पानी का चंद खजूरे जौ की रोटी और एक कटोरा पानी का तौर तरीके दुर्वेशों के तौर तरीके दुर्वेशों के मनसब है सुल्तानी का अल्लाह फरमायो नबियों के मां चूंडियो ऐ हुजूर फरमायो इन्नल्लाह अख्तारनी वख्तारनी अहबाबुन व अस्हाबुन व असहारु हुजूर फरमायो मुखे भी मुझे अल्लाह चूंडियो तो मुझे सहाबिन के भी मुझे अल्लाह चूंडियो जेके अल्लाह चूंडे उनते तनकीद